अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों आउं अली हसन अब्बासी ऐं जेकॾहिं मुंहिंजो चैनल पहिरियों दफ़ो ॾिसी ॿुधी रहिया आहियो त बराए महिरबानी मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, बेल आइकन खे क्लिक कंदा ऐं जेकॾहिं मुंहिंजी ऑडियो पसंदि अचे त उनखे लाइक कंदा ऐं कमेंट बॉक्स में पंहिंजी राय खां आगाह कंदा। किताब जो नालो आहे मुहबतुनि जो शहर ॿुड़ी महल। कहाणियूं कहाणीकार महमूद मुग़ल, छपाईंदड़ काछो पब्लिकेशन कराची सिंध, जुलाई 2018। कहाणी आहे मुहबतुनि जो शहर ॿुड़ी महल। पुॼाणी वक़्तु सिरकंदो रहियो। मां दरीअ जे ॿाहिरें लोहे पर्छ खे छुहंदो हथ खे हेठि मथे फेरणु लॻुसि। लोह जो उहो हिसो जिते मुंहिंजो हथु पहुतो थिए, हथु पहुचण खां पहिरीं थधो हो ऐं पोइ गरम पिए थी वियो। मायम उहो मुंहिंजो वजूदु न आहे, को रिझियलु लोह पियो थो निकिरे, हर पहुचंदड़ जॻह खे गरम कंदड़। उहो मूं ॾे ॾिसंदी रही। मां केॾी महिल खेसि ॾिसी रहियो हुउसि, न त कंधु हेठि ई हुउमि। भरिसां केरु पियो लंघियो, कहिड़ो गोड़ स्टेशन ते मचियलु हो, मूंखे को बि त अहसासु न हो। हा, हिकु पक हुई त हिन महिल राति हुई ऐं हूअ हिन गाॾीअ में काॾे वञी रही हुई। मूं कंधु मथे कयूं, तव्हां टिकेट वरिती आहे? हा, हूअ हल्को मुरकी, अणलखी मुर्क। ॾिसां, मूं हथु ड्रिघेरियो। न त हिन वरी मुर्की मुंहिंजे ड्रिघेरियल हथ खे झले वरितो। सम्झुमि मूंखे ॾेखारणु नथी घुरे त हिन जी मंज़िल हाणे कहिड़ी आहे। दुनिया एॾी वॾी आहे, उनजो अहसासु अहिड़नि लम्हनि में ई थींदो आहे। उन महिल ई गाॾी विसिल हईं। हिन मुंहिंजे हथ खे झले थोरो छिकियो। मां ॾांहुं छिकिजी वियुमि, ॼणु कंहिं ॾोर सां ॿधलु को लॻड़ हुजां, जंहिंजो ॿियो छेड़ो हिन जे हथ में हुजे। हिन मुंहिंजे हथ जी पुठ खे तकियो, गाॾी ॿी विसिलाईं ऐं चुरणु शुरू कयो। हिन सट ॾेई मुंहिंजे हथ खे वेझो कयो। मूं ॾे भरियल नज़रुनि सां ॾिसंदे मुंहिंजे हथ जी पुठ ते पंहिंजा चप रखी छॾियईं। मां गाॾीअ सां गॾु डोड़ंदो रहियुमि। हिन रोई ॾिनो। तेज़ भॼंदड़ लम्हनि में मूं हिन जो आवाज़ु ॿुधो, मूंखे तोसां मुहबत आहे मेहदी। मुंहिंजो हथु हिन जे हथ मां छॾाइजी वियो। डोड़ंदे गाॾीअ मूंखे उते ई छॾियो। मूं वेंदड़ गाॾीअ पुठियां धूड़ खे तकियो ऐं पंहिंजे हथ जे पुठीअ ते चप रखी छॾिया। शुरूआति कॾहिं कॾहिं ईअं बि थींदो आहे त इंसानु कंहिंसां न चाहींदे बि मिली वेंदो आहे, कुझु ॻाल्हाईंदो आहे, हरू भरू मुरकंदो आहे ऐं पोइ अकेलो थी बि अकेलो न रहंदो आहे। मां हिन हेॾी सारी महफ़िल में अकेलो हुउमि। लोकानो भावे रांझा चाक मंझीदा, का बि रुत पनछण खां सवाइ न हुई ऐं हिते त हर को ॼणु किरियल पन हो, कड़क ऐं हवा लॻण सां आवाज़ु कंदड़। हुसन जी हवा ज़ोर हुजे त पोइ हर को कीअं न शोखीअ सां भरपूर हूंदो। उते ई मूं ॿुधो, मुंहिंजे भर में बीठल हिकु छोकिरीअ ॿीअ सां सुरॿाट कयो। उहो जेको कारे 3 पीस में आहे न, कहिड़ो? उहो ई ब्राउन अखियुनि वारो, उहो स्मार्टी, उहो मुर्की। शकिल ते न वञिजांइसि, करतूतनि जी ख़बर पवई न त मुंहुं ई न लॻाईंसि। छो? मोस्ट करप्ट आहे। हा, पर ॻाल्हि कहिड़ी हुई जो तो उन ॾांहुं इशारो कयो? उहो अथई अयाज़ मेहदी। शकिल मां त ॾाढो मिसकिन थो लॻे। हा, शकिल मां, उहो मुर्की। मां उन सॼी ॻाल्हि ॿोल खे ख़ामोशीअ सां ॿुधंदो रहियुमि। अलाए छो हिकु हिकु लफ़्ज़ु मूंखे छेड़े रहियो हो ऐं उन महिल ई मूं ॾिठो उहा अलाए केरु हुई। हिननि ॿिन्हिनि जूं ॻाल्हियूं ॿुधी मूं ॾे निहारे रही हुई ऐं मूं हिकदमि अखियूं परे करे वरितियूं। असां हिते अलविदाई पार्टीअ में गॾु थिया हुआसीं। असांजा कुझु प्रोफेसर बदिली थी विया हुआ। मां डॉक्टरीअ जे फाइनल मां हाणे निकितो हुउमि। उन महिल मानी पे हली। मां रुॻो काफ़ीअ जो हिकु मॻु घुरायो ऐं उन महिल उते बीठे हल्का ढुक भरे रहियो हुउसि। उहे हुयूं बि त सचियूं। मां सॼे कॉलेज में 2 शयुनि में मशहूरु हुउमि, स्मार्टनेस, छोकिरियुनि फासाइण ऐं पढ़ाईअ में टॉप करण में। ऐं उन महिल ओचितो असांजो हिकु प्रोफेसर मूं ॾे हलियो आयो। मेहदी, कम हेयर। हिन मूंखे ॿांह खां हल्को छिकियो। मीट हर, शी इज़ वन ऑफ माई बेस्ट स्टूडेंट। नाउ शी इज़ एट हाउस। आई वॉन्टेड हर टू मीट यू बिकॉज सिंस शी हैज़ लेफ्ट आई हैव नेवर सी एनी स्टूडेंट एज ब्रिलियंट एज ऑफ हर कैलिबर एक्सेप्ट यू। हिन मूं ॾे ॾिसी मुरकियो ऐं कशफ, ही अयाज़ मेहदी आहे, नओं हाउस ते आयल आहे। मूं तोड़े ॾिसी पंहिंजे कंध खे कुझु झुकायो त पंहिंजी मुर्क जे गोल खे ॼणु अञा वॾो करे छॾियो। मुंहिंजी दिलि चयो मां ईअं ई कंधु झुकायो बीठो हुजां ऐं तूं मुरकंदी रहीं, पर उन महिल ई ॼणु कंहिं कननि में सुरॿाट कयो। होशियारु थी मेहदी,
पहिरीं मुलाक़ात में ईअं कीअं थो करे? तव्हांजे ज़हानतुनि ऐं एक्टिविटीज़ जो मूं ॾाढो चौॿोर ॿुधो आहे। तो गौर सां मूं ॾांहुं ॾिठो, सम्झी वियुमि तुंहिंजो इशारो केॾांहुं हो। बिल्कुलु ॿुधो हूंदई। मां जेसीं ताईं कुझां प्रोफेसर साहिबु ॻाल्हाए वेठो। जीनियस आर ऑलवेज़ ग्लिटरिंग। ऐं मूं दिलि में सोचियो, सरकार तव्हांखे कहिड़ी ख़बर, हीउ जो ज़हानतुनि जो प्रचार अव्हां सम्झो पिया सो नाहे, हीअ त भलाई का ॿी आहे। श्योर सर। तो वरी मूं ॾे ॾिठो, मूं कंधु झुकाए छॾियो। हाउस जा प्रेशराइज़ त न कयो आहे न त मां कॾहिं बि अंडर प्रेशर न थींदो आहियां। मूं तोसां पहिरियों जुमिलो ॻाल्हायो ऐं उन महिल दिलि जी कंहिं कुंड में कंहिं चयो, मेहदी मोहबतुनि जो शहर ॿुड़ी माइल्स, हदूं अची वियूं अथई, सभु फ़ासिला लताड़े आयो आहियां। हीअ उन शहर जे हदुनि जी शुरूआति आहे। ऐं उन महिल ई तो एक्सक्यूज़ करे ॿी हिकु छोकिरीअ ॾांहुं तवजो ॾिनी ऐं मूं पंहिंजे दिलि खे दड़ियो। चरियाण, को बि शहरु ईंदो आहे न त पहिरीं घणो करे कची आबादी ईंदी आहे, पोइ शहर जे विच ते ख़ूबसूरत इलाइक़ा हूंदा आहिनि। डिॼ न, पहिरीं कचो त लताड़। कहाणी, इंसानु अज़ल खां वक़्त जो मारियल आहे। उहा मार कॾहिं कीअं हूंदी आहे, कॾहिं कीअं, पोइ कोई अहिड़ो धकु पचाए वञे ऐं को न। मूं हमेशह ॿियनि जे तजुर्बनि मां सबक़ु वरितो आहे। मां अयाज़ मेहदी पंहिंजे कॉलेज जी मशहूरु फिगर ऐं हिन उमिरि में अची बि अलाए मां कीअं पियो हलां। अञा कुझु ॾींहं अॻु ई त मूं हिकु केक ते 24 मेणबतियूं विसायूं हुयूं। केरु चवंदो उहो ॿाराणी ॾेख वेख वारो इंसानु को पॉलिश्ड डॉक्टर हूंदो। मुंहिंजी हाठी काठी अहिड़ी आहे, ॿाहिरां मुरकंदड़ चहिरो ऐं उन चहिरे में मख़सूस नासी अखियूं, ख़ूबसूरत नक्श। उहो सभु हुस्न मूंखे मुंहिंजे बाबा ऐं अम्मा ॿिन्हिनि मां हिसेदारीअ सां मिलियो आहे। मुंहिंजा वार नरम ऐं नक्श अम्मा जहिड़ा आहिनि, जिस्म बाबा वांगुरु ख़ूबसूरत आहे ऐं उन सॼी ॻाल्हि जो मर्कज़ मुंहिंजूं अखियूं आहिनि, भरपूर चमकंदड़। मुंहिंजो बाबा ऐं मां पाण में कॾहिं बि न ठहिया, खेनि हमेशह पंहिंजे पंहिंजे पैसे जो नशो हो। हर हिकु सम्झंदो हो त मां वधियां ऐं पोइ उन्हनि जे झेड़े मुंहिंजो सिर रुलाए छॾियो। मां सभिनी साम्हूं त भरपूर ऐं ख़ुशगवार ज़िंदगी गुज़ारींदो हुउमि, पर मूंसां अंदर में छा हो उहा कंहिंखे कहिड़ी ख़बर। मुंहिंजे बाबा खे ॿाहिरि मुल्कनि जे चकरनि खां फ़ुर्सत ई न हूंदी हुई ऐं मुंहिंजी अम्मा मूंखे उन करे चुमी न सघंदी हुई जो हिन खे हर वक़्तु कंहिं न कंहिं सोशल एक्टिविटी में शरीक थियण लाइ वञिणो हूंदो हो ऐं मूंखे चुमण सां हिन जी लिपस्टिक ख़राबु थियण जो ख़तरो हो। भला हिन वटि वक़्तु किथां आयो जो हर हर पंहिंजो मेकअप दुरुस्त करे हा। ऐं मां ईअं ई वॾो थी वियुमि, अलिफ लैला जे कंहिं देव जियां, हेॾो ॾांघो ॼण मुंहिंजे वजूद खे ॾाका लॻी विया हुआ। मां हर महीने बाबा जे ड्राफ्ट जो कॾहिं इंतज़ारु न कयो। मूंखे कॾहिं बि उहा सही ख़बर न हुई त मूं वटि घणो पैसो आहे, बसि किताब हूंदा हुआ ऐं मां हूंदो हुउमि। ऐं पोइ ज़हानतुनि ऐं पैसे मिली मूंखे रॿड़ीअ जो को प्यालो करे छॾियो। चइनी तरफ़नि खां मूं ते छोकिरियूं किरंदियूं हुयूं। मां त अलाए छो कंहिंसां बि फिरी न थी सघंदो हुउमि, हू पाण ई मुंहिंजे कढ हूंदियूं हुयूं ऐं उन ॻाल्हि कॉलेज में मूंखे जूअ मां ज़ाफ़रान करे छॾियो हो। हीउ वक़्तु हेसीं ताईं केॾे न इत्मीनान सां गुज़रियो हो। का बि छोकिरी एॾी वेझो न थिए आई जो ज़हनी हदुनि खे टोड़े दिमाग़ में वेही रहे। हर का ईंदी हुई त दिलि खे पसंदि। हिन कशफ में अलाए छा हो जो दिमाग़ में घिड़ी वई हुई। उन ॾींहुं ॾाढो मींहुं वसियो हो, सॼो कॉलेज भिॻल हो, मौसम बेहदि ख़ूबसूरत हुई। मींहुं वसण खां पोइ उस निकिरी आई, हर का शइ चमकदार हुई, बिल्कुलु रोशनीअ में ॿुॾल। मूं कार पार्क करे चाॿियुनि जो छलो हथनि ते वेड़ींदे वार्ड जो रुख़ रखियो। ओचितो मूंखे महसूसु थियो रोड ते कुझु पाणी हो, एतिरो जंहिंमें पेर ॿुॾी वञे ऐं शायदि उन करे ई कंहिं उते हिकु वॾो पथर रखी छॾियो हो त जीअं माण्हू ॿिए भर वञी सघे। ऐं उन महिल ई जंहिं महिल मूं उहो पाणी टपणु घुरियो, परियां कंहिंजो पंहिंजो पेर वधायो। मूं कंधु खणी ॾांहुं ॾिठो, उहो कशफ हुई, ख़ामोश निगाहुनि सां मूं ॾे ॾिसंदड़। ऐं उन महिल ई मन में तरी आयो, अयाज़ मेहदी, ही कॉलेज जूं भितियूं एॾियूं चमकदार कोन्हनि जेॾियूं हिन जूं अखियूं आहिनि। मूं हिकदमि
संदसि नज़रुनि में निहारे कंधु फेरे छॾियो ऐं पाण पोइ ते हटी वियुसि। उहा हल्को मुरकी ऐं अॻिते वधी आई। हैलो। संदसि मुर्क ॾाढो रोशन हुई, बिल्कुलु ईअं जीअं साम्हूं कार पार्किंग जे छत में लॻल पथर पिए चमकिया। हैलो। मूं ॻीत ॾिनी। हाणे छा ॻाल्हाइबो? वार्डन आहे? हिन सवाली निगाहुनि सां ॾिठो। हा, मूं मुरकियो। हिन कुझु न पुछियो, बसि करे हली वई। मां बि सिधो रुख रखियो। मूंखे लॻो ॼण मां हिकदमि ॾाढो ख़ुशि थी वियो हुजां। मुंहिंजो मूड ॾाढो शौक़ु थी वियो। वार्ड में घिरण साण ई यावर मुंहिंजो पार्टनर मूंसां टकराइजी वियो। कीअं आई लाडला? हिन मूंखे ॿाहुनि में जकड़ियो। फर्स्ट क्लास, मूं मुरकियो। छा पिए चई उन नई लैला खे? मुंहिंजा मजनू? हू शौक़ु मुरकियो। तूं त सफ़ा वाई आनो आई यार, छा चवंदुमि? हुन रस्तो क्रॉस करे सलाम कयो। मूं जवाबु ॾिनोमांसि। एॾी देरि में रुॻो सलाम जवाबु थिया? हा, मूं कुझु रुखो जवाबु ॾिनो। हू मूं ॾे ॾिसंदो रहियो। सम्झी वियो त मां पटड़ीअ तां थो लहां। चङो, तूं वार्ड ॾांहुं हल, मां ॿाहिरां थी थो अचां। मूं कुझु न पुछियो, बसि करे हलियो वियुमि। मूं ॿियूं सभु त अलाए कीअं लॻंदियूं हुअमि जो उन्हनि बाबति यावर सां ख़ूब बहस कंदो हुअमि। हिन कशफ लाइ शायदि का ॻाल्हि ॿुधणु न पई चाहियमि। ऐं पोइ हूअ मुंहिंजे अंदर में लही आई। कंहिं उदास शाम जियां। कुझु वक़्त खां पोइ हिन खे मुंहिंजे वार्ड में रजिस्ट्रार मुक़ररु कयो वियो हो। पोइ त हिन जो ऐं मुंहिंजो साथ ॼणो गहरो थी वियो। असां ड्यूटी ॾियण महिल हिक ॿिए खां अलॻि ऐं पोइ हिक ॿिए सां साण हलणु लॻासीं। अवाइली लम्हनि में हिन मूंसां अखर न थिए कुझु। पोइ आहिस्ते आहिस्ते ॻाल्हाइणु लॻी। कुझु खुली त मूंखे पंहिंजे बारे में सभु कुझु ॿुधाए छॾियईं। उहो ई पुराणो फसानो त उहा पंहिंजे माउ पीउ जे 3 धीअनि में वॾी हुई। खेसि भाउ कोन हो ऐं पाण माउ पीउ जे वफ़ात खां पोइ घर खे संभाले रही हुई। शुरूअ में मां हिन खां काफ़ी परे हुअमि ऐं पोइ आख़िर हू ऐं मां एतिरा वेझो आयासीं जो मां खेसि घर जे ॿाहिरां खणंदो हुअमि ऐं मोट में ड्रॉप करे वेंदो हुअमि। हूअ वार्ड मां राउंड करे हणी मोटंदी मूं वटि कुझु लम्हनि लाइ तरसी पई। मां उन महिल हिकु एमरजेंसी केस मथां हुअमि। हूअ मूं ते ॼणु अटकी पई हुई। मूं ॾांहुं ॾिसंदे चयाईं, अॼु ड्यूटीअ खां पोइ बाज़ारि हलंदासीं। मूं कंध खे हा में लोॾियो। उहा हली वई ऐं मंझंदि जो थकल थकल क़दमनि सां बाज़ारि में हलंदे हिन मूं ॾांहुं गौर सां ॾिठो। बोर थो थिए? न त, मूं मुरकियो। अॼु मूंखे कुझु शयूं वठणियूं आहिनि। मुंहिंजूं 2 नंढियूं भेनर थियूं मंगजनि। उन्हनि जे मंगेदनि लाइ कुझु वठंदासीं। सोचियुमि तूं एक्सपर्ट थो लॻीं, मर्दाणी चॉइस ख़ूब ईंदी हूंदई। हिन जुमिलो पूरो कयो। पंहिंजे मख़सूस अंदाज़ सां मूं ॾांहुं ॾिठो। मां रुॻो मुरकंदो रहियुमि। हूअ साण हली पए त ॼणु सॼी बाज़ारि ई अखियुनि सां भरियलु हुई। मां हिन सां ख़रीदारी कंदो रहियुमि। हिन 2 सूट पीस वरिता, हल्के आसमानी रंग जा। मोटंदे हिन मूं ॾांहुं निहारियो। थकिजी पियो आहीं? ऐं मूं खिली ॾिनो। हा, ॾाढो। अचु, कोक था पियूं। हिन बाज़ारि जे ॿाहिरां कार पार्किंग वटि बीही मुंहिंजे गाॾीअ में सामान रखंदे बोतलुनि वारे खे इशारो कयो। तूं ख़ामोश ॾाढो रहंदो आहीं। छा ॻाल्हायां? मूं वटि ॻाल्हाइण लाइ कुझु हूंदो ई न आहे सवाइ सब्जेक्ट्स जे। तुंहिंजो मङणो थियल आहे? हा, पंहिंजे अम्मा जे पसंदि ते हिकु बैरोकेरोट जे धीउ सां। मूं बोतल वठी उन जे मुंहं खे अंगूठे सां साफ़ु कयो। हीअ मुंहिंजे भेनरुनि जा मंगेदा आहिनि न? हिन ॻाल्हि बदिलाई। ॾाढा सुठा छोकिरा आहिनि, बेहदि प्यारा। ख़ुदा करे हू 2 उन्हनि सां सुखी रहनि। हा, ख़ुदा करे। मूं ढुक भरियो। उन्हनि जे शादीअ में तूं मुंहिंजी हेल्प कजांइ। कॾहिं आहे? महीनो खनि पोइ। हिन वॾो ढुक भरियो। बसि महीनो पोइ मां उन ॿार मां आजी हूंदमि। हिन शूकारो भरियो। ज़िमेवारीअ जो अहसासु बि केॾो न अजीब हूंदो आहे। मूंखे सम्झ में न आयो मां छा चई वियो हुयमि। हा, पर तूं पाण का ज़िमेवारी मङियो वेठो आहीं? उहा मुरकी। मूं बोतलुनि जा पैसा छोकिरे खे ॾेई हिन ॾांहुं ॾिठो। हिन जो कंधु फिरियल हो। मूं बसि करे गाॾी स्टार्ट करे छॾी। गाॾी हलाईंदे मूं हिन ॾांहुं टेढी अख सां ॾिठो। हूअ दरीअ खां ॿाहिरि ॾिसी रही हुई। ॿाहिरि ॾिसंदे ई चयाईं, अॼु तूं मूंखे ॿाहिरां ड्रॉप करे न वञजांइ। अॼु अंदरि हलणो अथई। मूं कुझु न पुछियो। ख़ामोशीअ सां गाॾी हलाईंदो रहियुमि। उहा चुप हुई। घर अची सामान लाहे खणंदो
हिन सां गॾु अंदरि घिड़ियुसि त परियां हिकु चइनि 5 सालनि जी ॿारड़ी डोड़ंदी अची संदसि चोलीअ जे कुंड खे चिंबड़ी। कश्यप कुल्हे जो बैग उते रखी खेसि हिकदमि हंज में खयूं। असांजे आशीअ यादि कयो हो असांखे? हा पीउ, ढेर सारो। हिन ॿाहूं ड्रिघेरियूं। अदा सां मिलिया आहियो? सलाम कयो न। हिन नंढड़ीअ जो तवजो मूं ॾांहुं कयो। सलाम वालेकुम। हिन हथ पेशानीअ ते रखियो। मूं खेसि ॿाहुनि में खणी गलनि ते पपी कई। उहा डोड़ंदी अंदरि हली वई। उहा मुंहिंजे हिकु कज़न जी धीउ आहे। पाण ऐं मुड़ुसु हिकु हादसे में मरी विया। मां ई हुनखे पालींदी आहियां। उहो ॻाल्हियूं कंदे अंदरि हली आई। मां संदसि पोयां पोयां ईंदो रहियुमि। अचो यादि हॿक न। अंदरि आयासीं त 2 छोकिरियूं हिन खे ॾिसी ॾांहुंसि वधियूं। तव्हां अची वियो आहे पीउ? हिन बैग परियां सोफ़े ते उछलियो। हिननि मूंखे सलाम करे सामान मेणु शुरू कयो। वेह अयाज़। कश्यप मूंखे इशारो कयो। हीअ अयाज़ मेहदी आहे, मुंहिंजे ई वार्ड में पोस्टेड आहे। ऐं हीअ ॿई मुंहिंजूं लाॾलियूं आहिनि, शफ़क़ ऐं मुर्क। हिन ख़ानदान जे हर हिकु माण्हूअ जो नालो आर्टिस्टिक आहे। मां अलाए छो चई वेठुमि। हू सभु मुर्कियूं थियूं। 2 नंढियूं भेनरूं सामान खणी अंदरि हली वियूं। मां हिन ॾांहुं ॾिसंदो रहियुमि। उहो सोफ़े ते ईअं ई आहलजियल हुई। मूंखे पाण ॾांहुं ॾिसंदो ॾिसी मुर्की पई। थकिजी पई आहियां। हिन ॻाल्हायो। हिकु त तूं ख़ामोश ॾाढो हूंदो आहीं। ख़बर नाहे अलाए केतिरियूं ॻाल्हियूं तुंहिंजे मन में भॼी भुरी वेंदियूं हूंदियूं। न त ईअं त नाहे। छो, तूं ख़्वाहिशूं मन में कोन रखंदो आहीं छा? मूं ईअं त न चयो। मुंहिंजो मक़सदु आहे मां नंढड़े हूंदे खां ई ईअं आहियां। कुझु रिश्तनि जो ख़ुलूस वधीक मिलियल आहे न। उहो ख़ुलूस मूंखे बि कुझु घणो ई मिलियो आहे। छा चवां तोखे, कहिड़ी ॻाल्हि ॿुधायां? अलाए छो मन तो ते भरोसो कयो आहे त तूं एॾो वेझो आयो आहीं। न त अॼु गर्मी काफ़ी हुई न मदी। हिन हिकदमि लहजो बदिलाए ॻाल्हि फेराई। मूं ॾिठो परियां मुर्क कमरे में घिड़ी रही हुई। मुंहिंजे दिलि चयो काश हूअ न अचे हा, असीं कुझु त ॻाल्हाए वठूं हा। हिन जूं भेनरूं वयूं त सॼो घर ॼणो खेसि खाइणु लॻो। हाणे हो बि केरु उते, रुॻो कम वारी माई ऐं आशी। मुरवतूं ॼणु सभु मुंहिंजे झोलीअ में अची किरियूं हुयूं। मां ॾींहों ॾींहुं हिन जे वेझो ईंदो वियुमि। असांजे विच में ॼणु पेपर वाल हुई। वेझो आयासीं त धक सां पुरज़ा थी वई। असां 2 ॿाहिरि निकितासीं। मूं रिक्शा खे हथु ॾिनो। हिन मूंखे निहारियो। अॼु गाॾी कान्हे, ख़राबु आहे। हिन में ई था हलूं। उहो माठि करे चढ़ी वेठी। मां रिक्शा वारे खे जेसीं ताईं कुझु चवां हिन चई ॾिनो, नॉवेल्टी। रिक्शा हली त हिन मूं ॾांहुं ॾिठो। अॼु फिल्म ते था हलूं, वांदो आहीं न? मूं कंध सां हा कई। रिक्शा हलंदी रही। ड्राइवर जी सीट पुठि वटां कुझु फाटल हुई। मां फाटल सीट जे निकितल फोम खे पटणु लॻुमि। रिक्शा में झिंझण लॻियल हुआ। झाका पिया आया त खड़की ते उथिया। ॿाहिरि रोड ॼणो ख़ूबसूरतियुनि में वहितल हो। परियां मुख़्तलिफ़ बंगलनि जे गेट खां ॿाहिरीं लान में ख़ूबसूरत गुल हुआ। मुंहिंजी अखि ॾाढी रोशन थी वई हुई। हाणे त ॼणो हिन जी कुर्बत मुंहिंजी नज़र ई वधाए छॾी हुई। रिक्शा वारे खे वांदो करे मां हिन पोयां सिनेमा में दाख़िलु थियुमि। उहो हिकदमि औरतुनि वारी दरी ॾांहुं वधी। मूं हिन खे रोकणु चाहियो। छो? हिन भिरूं ॻुतिया। बसि ईअं ई। ऐं प्रोग्राम कंहिंजो हो? तव्हांजो? पोइ मां सम्झी वियुमि उहो छा चवंदी। बसि करे अलॻि थी बीठुमि। हिन टिकेट वठी मूंसां गॾु गैलरीअ जो रुख़ कयो। सिनेमा में ॾाढी रश हुई। माण्हुनि पोस्टरनि ते ॼणो मारामारी कई हुई। हिन हेॾी सारी रश में मुंहिंजो हियां ॿुसारजणु लॻो। अंदरि हाल में मां कुंड खां वेठुमि ऐं हूअ मुंहिंजे पासे में ऐं संदसि परियां औरतूं वेठल हुयूं। हाल में ऊंदहि हुई, स्लाइड पे हलियूं। मां उन ऊंदहि में वारीअ जे ज़रनि जियां विखिरजणु लॻुमि। हूअ मुंहिंजे साह में कंहिं ख़ुशबू जियां घिड़ंदी पे वई। मां स्क्रीन खां ॼणो परे थींदो वियुमि। नज़रुनि जो राब्तो दिलि ऐं दिमाग़ खां कटिजंदो हुयो। दिलि उन महिल कंहिं ॿार जियां ज़िद करणु लॻी। उहो मूंखां कुझु इंच ई त परे हुई। हिन जो हथु कुर्सीअ जे ॿाहुनि ते झरकी रहियो हो। संदसि हथनि जूं आङुरियूं ख़ाली हुयूं।
ऐं उते बेसाख्ता मुंहिंजे दिलि में आयो, काश उते मुंहिंजे नाले जी मुंडी पियल हुजे हा। वक़्तु सिरकंदो रहियो, साम्हूं छा पियो हलियो मूंखे उन जी ॼाण न हुई। बसि नज़रूं साम्हूं खुतल हुयमि ऐं ज़हन हिन जे वजूद में। अॼु मुल्क जो ख़तु आयो हो। हिन जे जुमिले मुंहिंजी सॼी काइनात खे ॼणु डांवाडोल करे छॾियो। मां खेसि ॾेखारण लाइ मुरकी उथियुसि। वात जंहिं महिल ॻाल्हाइण खां इनकारी हूंदो आहे त ईअं ई जिद छॾाइबी आहे। ॾाढी ख़ुशि आहे, माशा अल्लाह। हूअ शायदि सोचे रही हुई त मां कुझु चवंदुमि, पर मुंहिंजे निड़ीअ मां ॼणु कंहिं आवाज़ु चुराए वरितो हो। हिन मूं गौर सां ॾिठो। मूं अखियूं साम्हूं स्क्रीन ते ॼमाए छॾियूं। तूं चाक नाहीं छा? हिन हिकदमि मूंखे ॼणु वाइड़ो करे छॾियो हो। न त बिल्कुलु ठीकु आहियां। शुक्र थियो, मुंहिंजो आवाज़ु मुंहिंजी लॼ रखी वियो। मूंखे छा सम्झंदो आहीं? हिन जी उहा ॻाल्हि न हुई, को बम हुयो। मूं पंहिंजा चिथड़ उॾामंदे भायां। अलाए कीअं चई ॾिनुमि, मां तव्हांखे कशप सम्झंदो आहियां, पंहिंजे वार्ड जी रजिस्ट्रार, पंहिंजी ऑफिसर। बसि हिन जा चप फड़किया। मां सॼो तपी वियुसि। मुंहिंजे दिलि चयो कुर्सीअ जी बांह पटे पंहिंजे मथे में वहाए कढां। मूंखे छा चवणो हो, छा चई वियुमि, पर उन में मुंहिंजो कहिड़ो ॾोहु। इंसानु गॾोगॾु हूंदे कुझु वधीक अमीर थी वेंदो आहे न। मूं गीत ॾिनी। बसि छो? तव्हां मुंहिंजी गाइडलाइन आहियो, मां तव्हांजो सुठो साथी आहियां। हिन जा नेण भरिजी आया ऐं उन महिल ई बतियूं ॿरी वियूं। शायदि इंटरवेल थियो हुयो। हिन कंधु फेरे वरितो। सम्झुमि अखियुनि जे हलाइण खे अखियुनि में ई जज़ब कंदी हूंदी। असां बोतलूं घुरायूं। उन महिल वरी ऊंदहि थी वई। मूं कुझु ढुक भरिया। उहा बोतल खे निहारींदी रही। मूंखे कुझु न सुझियो। छा कयां? अलाए कीअं उहो वक़्तु गुज़रियो पिए। सम्झुमि फिल्म ॾिसंदी हूंदी। हिन ॾांहुं हिमथूं करे निहारियुमि। उहा स्क्रीन ते न ॾिसी रही हुई, बसि बोतल खे पिए तकियाईं। मूं हिन जे हथ खे ख़फ़ीफ़ छुयो। वक़्त जूं वाॻूं ॼण मुंहिंजे हथनि में अची वियूं। मूं हिन जे पर्स जे बटण खे झले भीकूड़ियो। हरू भरू हिन जे हथनि जे बोतल ॿाहिरां पाणीअ जे क़तरनि खे उघंदो रहियुसि। लम्हा ढरा थी विया। ॾांहुंसि ॾिसंदे चयुमि, जेके क़ैदी हूंदा आहिनि उन्हनि जो बि को मर्तबो हूंदो आहे छा? रुतुनि जो कमु ई माण्हुनि खे ॾंगिणो हूंदो आहे। असां जहिड़ा मजूल ज़ात जे इरफ़ान खां अणॼाण हूंदा आहिनि। खेनि तख़्त नशीनी ॾिनी वञे त वाइड़ा थी वेंदा। न, असीं त जहिड़ा फुटपाथी आहियूं। तख़्तनि ते असांजो कहिड़ो गुज़र? ऐं उन ते अव्हां पुछो था त मां तव्हांखे छा थो सम्झां? उहो सुवालु मूं लाइ जवाबु ॾियण में ॾुखियो आहे। उहे सुवाल त उन्हनि खां ई कबा आहिनि जेके ज़ात जे आधार ते हलनि। मां त अणमयो न आहियां, थञ आहियां। तॾहिं त उन सुवाल जो सही जवाबु न ॾेई सघियुसि न त हिन जो आवाज़ु सुॾिके सां भरपूर हो, ॼण हिन जे वजूद जी बोतल में कंहिं लूणु विधो हुजे ऐं उन मां गजी निकिरंदी हुजे। तव्हांखे ॾुखारो कयुमि त पोइ उहो जवाबु कहिड़े कम जो? हिन जे अखियुनि में अलाए कहिड़ी आस हुई। मूं हिन ॾांहुं गौर सां निहारियो। दिलि में लफ़्ज़ टुटंदा भरंदा ठहंदा रहिया। साह जहिड़ो निड़ीअ में अटकी पियो। गीत ॾेई छॾियमि, तव्हां रुॻो कशफ आहियो, जेको मुंहिंजे ज़ात ते अलाए केतिरा इंकशाफ़ कंदो आहे। हिन सां मुंहिंजो कहिड़ो नातो? मां छा चवां? कॾहिं कंहिं गुल ऐं उन जे ख़ुशबू जे नाते खे ॾिठो आहे? कॾहिं कंहिं थधियुनि हवाउनि ऐं वणनि जे पननि जे ॾोॾ जे रिश्ते खे पोखियो आहे? जॾहिं उहा परख मुमकिन हुजे हा त पोइ शायदि मुंहिंजो ऐं हिन जो बि को रिश्तो निकिरी अचे हा। उहो मुंहिंजो ख़्यालु रखंदी हुई। असां खट जे ॿाहिनि जा हिक ॿिए खां हिकु मख़सूस मुफ़ासिले ते पंहिंजे अना जे पायनि में खुपियल हुआसीं। मां हिन जे ड्राइंग रूम में वेठल हुउसि। अंदरि आतिशदान में बाहि ॿरी रही हुई। हिन काफ़ीअ जा हल्का ढुक पिए भरिया। मां सोफ़े जे पुठीअ खे टेक ॾियो, हिन ॾांहुं ॾिसंदो रहियुसि। हिन जा वार संदसि मुंहं ते लही आया हुआ। कमरे में डेक जो हल्को आवाज़ु हो। अताला ईसा खेलवीअ पे शायदि ॻायो। तेॾी हिजरने महकूं मारे मुकाई नई ताक़त ते ॾरण खणंदी। न त ॾाढ़ी में राह वझायां
न त ॾिहाड़ी में राह वॼायां सिक रुख के तंहिं ढोलण दी आमिल सॼणा मैं उजड़ी को वसी कोठी मेॾी मनदी न त सईदा पीरां फ़क़ीरां ते मैं वती हां मंगता मंगदी। मुंहिंजूं अखियूं ॿूटिजी वियूं। हीउ ॾुखु शायदि इंसान खे कंहिं शइ खे ॾिसण जी ताक़त न ॾींदो आहे। मुंहिंजी अमा बाबा पुट लाइ ॾाढियूं मुरादूं बासी हुयूं, पर ॼायूंसीं असीं 3 भेनर। अञा कुझु जवानीअ ॾे मस हलियासीं त हू वफ़ात करे विया हिक ॿिए पुठियां। हिन मग खे तकियो, पोइ मूं गीत ॾिनी। पोइ उहो त मरण खां पोइ मूंखे बाबा जे मुंहुं ॾिसण जी हिमत न थी। संदसि मुंहं में आख़िर ताईं बि त पुट जी सिक हुजे हा न। मां किथां आणिया हा पंहिंजे लाइ भाउ। मां आङुरियुनि मां ठका कढंदो रहियुसि। हिन ख़ाली मग टिपाईअ ते रखियो। माण्हू सिकायल हुजे न त संदसि अंदरि ख़ाली कोठी थी पवंदो आहे, बिल्कुलु उन शाइरीअ जियां। हा, मूं साहु कयूं ॼणु नऊं ॼाओ हुजां, ऐं उहो पहिरियों साहु हुजे उहो मूं ॾे ॾिसंदी रही। तो वटि स्वेटर कोन्हे छा? मूं तोखे हमेशह कोट में ॾिठो आहे। हा, रेडीमेड स्वेटर मां पाईंदो कोन आहियां ऐं हैडमेड तोखे मिलंदा कोन्हनि। हिन हल्की मुर्क सां मुंहिंजो जुमिलो पूरो कयो। मोखियुनि में हिन जो अक्स चिताए लाथो। हा, ऐं उन करे ई मूं वटि रुॻो कोट आहिनि, स्वेटर कोन्हे। दिलि में आयुमि चवांसि तूं ठाहे नथी ॾिए, पर के जुमिला अंदर में ई चई ॿुधण लाइ हूंदा आहिनि। मूंखे चई नथो सघीं त तोखे ठाहे ॾियां। हिन ॼण मूंखे घूरियो। मां वाइड़ो थी वियुसि, कंधु झुकाए वरितमि। हां, हिन ॼण उहा ॻाल्हि वरजाई। चवण वारो ई हुयुसि। मूं जुमिलो ॻंढियो ॼण उहो न चवां हा त को चीर थी पवे मां। हिन मुर्की ॾिनो। हिन जी मुर्क ॼण कंहिं इंटलठ जो आख़िरी छेड़ो हुई, ज़मीन जे कंहिं मदार खे छुहंदड़। उहा मुर्कंदी हुई त संदसि गलनि में डिंपल पवंदा हुआ, संदसि वार मुंहं ते लही ईंदा हुआ, जंहिंखे मुर्क ख़तमु थियण महिल हूअ सट ॾेई मथे करे छॾींदी हुई। मां नथो सम्झां इन कॾहिं मुर्क ख़तमु थियण खां पोइ ईअं न कयो हुजे। तोखे कहिड़ो कलर पसंदि आहे? उहा हाणे ॾाढी सुठे मूड में हुई। स्काई ब्लू। नेक्स्ट वीक मूंखां स्काई ब्लू स्वेटर वठिजांइ। बाप, उनजो फ़िक्र न कर, मूंखे अंदाज़ो आहे। मूं कुझु न पुछणु चाहियो, बसि करे काठियुनि खे ॿरंदो ॾिसी रहियो हुयुसि। अॼु सुबुह ई त पार्टनर सां हिन जे करे विढ़ियो हुअमि। हू बि अजीब इंसानु हो, अलाए कहिड़ियूं कहिड़ियूं ॻाल्हियूं कंदो हो कश्यप जे बारे में। ऐं अॼु सुबुह ई मथसि इल्हाम थियो हो त कश्यप करप्ट छोकिरी आहे। अलाए कंहिं सां अलाए कहिड़ा कहिड़ा नाता हुअसि। जिन में पार्टनर जो ख़्यालु आयो त अलाए छो मूं हिन ॾे निहारियो। हूअ मूंखे ई ॾिसी रही हुई। हिन जे अखियुनि में जेकी कुझु बि हो, करप्शन न। हू मां ॾिसी न सघियुमि, कंधु फेरे छॾियुमि। कॾहिं कॾहिं ईअं बि त थींदो आहे न त ही रुतूं एतिरियूं डिघियूं थी वेंदियूं आहिनि जो इंसानु उन्हनि मां कक थी संदन ख़तमु थियण जूं दुआऊं घुरंदो आहे। ऐं कॾहिं त अलाए छो हिकदमि सोढ़ियूं थी वेंदियूं आहिनि। शायदि उन्हनि जो बि कुर्बतुनि सां गहिरो तालुक़ु आहे, तॾहिं ईअं थियूं कनि न। मां हिन सां वेझो थी वियुमि, पर एतिरो बि न जो हिक ॿिए सां हिक ॿिए जे बारे में ॻाल्हाए सघूं। खेसि आशीअ खे नंढड़ी कार वठी ॾियणी हुई। मूं हिन सां गॾु सदर जा दुकान लताड़े ऐं मोटंदे आशीअ ज़िद कयो पेटीज़ ऐं काफ़ीअ लाइ। मूं गाॾी हिकु स्नैक बार जे कार्नर ते बीहारी। बेरे खे काफ़ीअ जो चई असां उते ई गाॾीअ में वेठा रहियासीं। उहो दरीअ खां ॿाहिरि ॾिसंदी रही। मुंहिंजा हथ स्टेयरिंग ते रखियल हुआ ऐं अखियूं किथे भटकी रहियूं हुयूं। काफ़ी सी हो, पोइ बि केतिरा जोड़ा ॿाहिरि बीठल हुआ। हीअ मोहबतूं शायदि इंसान खे सर्दीअ गर्मीअ खां मावरा करे छॾींदियूं आहिनि। शायदि हू हर मुंद में अकेलाइप घुरंदा आहिनि। अलाए केतिरा लम्हा ख़ामोशी हुई, पोइ हिन ई ॻाल्हायो। ॾाढी ज़िदी आहे आशी। नेठ जो ज़िद पूरो कयईं त करार मिलियो अथसि। तक़रीबन हर ॿार जो कमु ज़िद करणु ई हूंदो आहे। मूं ॾांहुंसि निहारियो, पर अलाए मां कीअं हुअमि। तूं ॼाणी थो आयाज़, मुंहिंजी फितरत
मूं नंढड़े हूंदे खां अॼु ताईं कॾहिं बि ज़िद न कयो आहे। दिलि खे दड़णु सवलो आहे मूं लाइ बि बनिस्बत उन जे ज़िद पूरी करण जे। तव्हां इज़त परस्त आहियो छा? मूं हिकदमि चई ॾिनो। लफ़्ज़ वातां बिल्कुलु ईअं निकिरी विया जीअं कंहिं ॿार खे तिरकण जे बिल्कुलु मथे छेड़े तां धिको ॾेई छॾिजे ऐं हू बेवस थी तिरकण में ई आफ़ियत भाए। उहो छिरकी पई ऐं उन विच में हिन जो कंधु लुॾी वियो। हा में मूंखे ॼण कंहिं नालून हणी छॾियो। दिलि चयो हितां भॼी वञा। हेॾो सारो थियुमि, ॻाल्हाइणो न आयो। मूंखे गौर सां ॾिसंदे चयाईं, तूं अॼुकल्ह परेशान आहीं। दिलि चवांसि, तो परेशान करे छॾियो आहे। ज़रे घटि 10 महीना थी विया आहिनि। तोखे मिलंदे अञा रस्मी मुलाक़ातूं ई कोन टपी सघिया आहियूं। हा, उहो अमीजन मुंहिंजी शादी कराइण जे चकर में आहिनि। त करे छॾ, हिन हिकदमि चयो। हिकु प्रॉब्लम थी पियो आहे। मूं वारनि खे हथनि सां ठाहियो। उहो ई हूंदो त तूं कंहिं ॿी छोकिरीअ खे पसंदि करणु लॻो हूंदे। उन महिल ई बेरो अची वियो। मूं गाॾीअ जो शीशो लाहे सामान अंदरि रखियो ऐं हिन आशीअ खे खाराइणु शुरू कयो। ऐं शाम जो हिन जे घर जे ड्राइंग रूम में काफ़ी पीअंदे हिन मूं ॾांहुं निहारियो। मूं तो लाइ स्वेटर ठाहियो आहे। उहा उथी वई। मूं पाण खे हिकदमि कंहिं सां गॾु महसूसु कयो। मुंहिंजे दिलि चयो मां हिन खां स्वेटर वठी चवंदुमि मां ॾाढो ख़ुशि थियो आहियां। पोइ हुनखे हिन साम्हूं पाईंदुमि, उहा पक ख़ुशि थींदी। वक़्तु रिढ़णु लॻो। उहा अंदरि वई त ॼण गुम थी वई। मां सॼे बदन में कड़काहट भायां। हीअ सॼी उमिरि इंतज़ार में गुज़री महदी त हील मां कहिड़ी क़ीमत जा हुआ। उहा मोटी, मां कुझु न पुछी सघियुमि। स्वेटर वठी अखियूं भरे ॾिठोमांसि। उन ते ॾाढो सुठो नमूनो हो। दिलि चवांसि देरि कयई, पर न, उहो कुझु चई सघियुमि ऐं न ई स्वेटर पाए सघियुसि। उहो मूं ॾे ॾिसंदी रही। असां ईअं ई बीठा रहियासीं। पोइ हिन ई ॻाल्हायो, पाईंदे कोन? मुंहिंजी निड़ी घुटिजी वई। चुप करे स्वेटर में ॿाहूं विझी छॾियमि। स्वेटर पाए हिन जे साम्हूं थी बीठुमि। हिन कुल्हनि वटां स्वेटर जा घुंज ठाहे मूं ॾे निहारियो। सुठो पियो लॻे। उहो सोफ़े ते वेही रही। मूं ॾांहुंसि निहारे कंधु झुकाए छॾियो। हीउ स्वेटर न हो, ॼण हिन चौगिर्द को महफ़ूज़ गोल कढी छॾियो हो ऐं मां उन दाइरे में अची पाण खे ॼण हिकु हर आफ़त खां महफ़ूज़ पिए सम्झो। असां पाण में छा हुआसीं, केरु हुआसीं, हिक ॿिए लाइ उन जो अहसासु अहिड़नि लम्हनि में ई थींदो हो। मां हिन जे वेझो हूंदे बि परे हूंदो हुउमि ऐं हूअ मुंहिंजे साम्हूं त हूंदी हुई, पर ॼण कंहिं सरड़ाट कंदड़ TV सेट जियां जंहिंजी एंटेना पॉइंट टुटल हुजे। मूंखे ख़बर हुई मां उन महिल कुझु न पुछी सघां हा। कीअं आहे? हिन सवाली निगाहुनि सां निहारियो। A1 फर्स्ट क्लास। हूअ मुर्की। तूं ॾाढा मज़बूत ऐं मुख़्तसिर जुमिला ॻाल्हाईंदो आहीं। हा, ऐं मां शायदि उन करे को बि फ़ैसिलो कंदो आहियां न त उन जो इज़हार हिक ई जुमिले में कंदो आहियां। अहिड़ो जुमिलो जंहिंजे ॻाल्हाइण खां पोइ कुझु बि न बचे। उहा छोकिरी तोखे अॻु पसंदि हुई? हिन भालो उलारियो। वहायाई न, पर मूं सम्झो मुंहिंजो सीनो परणु थी वियो हो। न, पोइ मङणो छो कयो हुयई? अमीअ जन कयो हो। मूं जुमिलो हलाए कीअं ॿाहिरि उछलियो। असां जहिड़ा माण्हू पंहिंजे बचपन जा ऐं निड़ीअ जा मुहताज हूंदा आहिनि। मर्ज़ी पवेनि त आवाज़ बि निकिरे, न त रुॻो पिया कंधु लोड़ींदा आहिनि। हाणे छो थो इनकारी थी? उहा अंदरि वई हुई त शाल वेढ़े आई हुई। शायदि पंहिंजी शाल ॻोल्हण में अंदरि देरि थी वई हुअसि। मूं ॾे ॾिसंदे हिन शाल खे चङीअ तरह बदन ते वेढ़ियो। हाणे शायदि जिस्म जी गर्मीअ जो दर्जो घटिजंदो थी वियो। मूं अलाए छो हिन ॾांहुं ॾिसंदे चई ॾिनो, अॻे तूं न मिली हुईअ न। अलाए कीअं वक़्तु बीहजी वियो। चइनी पासे ख़ामोशियूं थी वियूं। उन चुप में हिन जी ऐं मुंहिंजे साह खणण जो आवाज़ हो। मूं सम्झो हूअ छिरकी उथंदी, मूंखे दड़ींदी, को कंडनि सां भरियलु जुमिलो ॻाल्हाईंदी, पर हिन कुझु बि न पुछियो। अलाए केतिरी देरि चुप हुई। पोइ हिन हीटर ॾे निहारियो। तोखे ख़बर आहे मुंहिंजी उमिरि घणी आहे? हा, घणी हूंदी? 30 साल खनि। मूं गौर सां हिन ॾांहुं ॾिठो। मां 36 सालनि जी आहियां। हिन गीत ॾिनी। छा आहे पोइ? हाणे मुंहिंजी निड़ी बि ख़ुश्क थी वई। ॿाहिरि शायदि हवा हलणु शुरू थी वई हुई।
कुझु घूंघट ॿुधण में पिया आया। हूअ चुप कयो, गोॾनि में मुंहुं विझो वेठी रही। मां खेसि तकींदो रहियमि। हूअ हिकदमि मलूल थी वई हुई। तूं मुश्किल सां 25 सालनि जो हूंदे। हिन निगाहूं परे कयूं। त छा थी पियो? मां उमिरि जे फ़र्क़ जो क़ाइल न आहियां। हूअ कुझु न पुछी। चंद लम्हा ख़ामोश रही, पोइ मूं ई ॻाल्हायो। अव्हां खे बुरो लॻो? हेतिरनि लम्हनि में हिन पहिरियों भेरो मूंखे गौर सां ॾिठो। मूं कंधु हेठि करे छॾियो। न, मूंखे अॻु में ई उहो अहसासु हो त तूं कॾहिं न कॾहिं ईअं चई विझंदे। मूं ग़लति त न चयो आहे? त उहो सही बि त न आहे। छो न आहे? मां तोखां उमिरि में नंढो आहियां त छा थियो? हीउ वक़्तु हिकदमि अलाए कहिड़ो भुल खाईंदो हो जो उहा तव्हां मां तूं ई थी वई हुई। ॾिस, मां तोसां मुहबतूं थो कयां, साफ़ चिटियूं। मूंखे उमिरि जो तफ़ावत क़बूलु आहे। मां वाइदो थो कयां, कॾहिं बि तोखे उमिरि जो उहो तानो न ॾींदुमि। मुहबतूं कंदड़ ताने ॾियण जे फ़न खां नावाक़िफ़ हूंदा आहिनि मैदी। हिन पहिरियों भेरो मुंहिंजो नालो वरितो। उहो छा हुई, छा कुछी रही हुई, मूंखे को बि त अहसासु कोन हो। मां तो लाइ बेकार आहियां छा? को बि इंसानु बेकार न हूंदो आहे। बिल्कुलु उन बंदि वाच वांगुरु जेका 24 कलाकनि में 2 दफ़ा सही वक़्तु ॾींदी आहे। हिन हिकु कौल वरजायो, तोखे मूंसां मुहबत आहे? मूं फाट खाधो, ॼणु 6 दर्जे जो शागिर्दु हुजां। जवाबु ॾियण लाइ आतो। उहा मूंखे तकींदी रही। घर जा अङण महिमाननि जे अचण साण भरिजी वेंदा आहिनि। पोइ जे हू हलिया वञनि त घरु परायो लॻंदो आहे। हूंदो त पंहिंजो आहे न। दिलि चवांसि, जुमिलो जेॾो वॾो हूंदो आहे, दिमाग़ु ओतिरो ई नंढो थी वेंदो आहे। उनखे सम्झंदे, मां तोसां मुहबत नथी करे सघां। छो न? मूं लफ़्ज़नि खे धिके ॿाहिरि कढियो। मां उन लाइक़ु न आहियां। उहो गीत ॾियणु लॻी। मुहबत को CSS जो इम्तिहान कोन्हे जंहिं लाइ ग्रेजुएट हुजणु ज़रूरी हुजे। हीउ छा पे ॻाल्हायमि? छा चवणो हुअमि? असां ॿई हिक ॿिए खे ॾिसणु लॻासीं। हवाऊं वधंदियूं वयूं। दिलि जे वारे पट ते ठहियल घर भरणु लॻा। तूं मूंखे पहिरीं ॾाढो सुठो लॻो हुएं ऐं तो लाइ चयल उहे जुमिला मूंखे तोॾे गेले आया। मूं हाणे चप सुबी छॾिया हुआ। ॾिस, तोखे छा चवां? हिन वारनि खे हथनि में भिकूड़ियो। चई ॾे सभु कुझु। मुंहिंजा चप ईअं खुलण लॻा जीअं टाका खेनि चीरींदा हुजनि। तोखे उन ॾींहुं यावर मूं लाइ चयो हो न त मां करप्ट आहियां। मां वाइड़ो थी वियुमि। मूं उहो ॿुधी वरितो हो। हिन मुरकियो। ऐं हू बि त सचो न? हो बि त सचु न? छा? मां छा कुझु आहियां उन खां सवाइ? मुंहिंजो माज़ी सही न आहे। मां माज़ीअ में कंहिं सां अफेयर में हुअमि। उहो माज़ी हो। मां तोसां मुस्तक़बिल लाइ ॻाल्हि कई आहे। हयाती जा हिसा वठण जा ॾार न हूंदा आहिनि जो कपे छॾिजनि। छो थो तूं पाण तां माण्हू खिलाई मैदी? हूअ मुरकी उथी। छा हू जेकॾहिं तूं मूंसां शादी करीं? उन ॻाल्हि जी ख़बर तुंहिंजे घर में कंहिंखे आहे? कंहिंखे बि न। उहे पहिरीं उन्हनि सां त ॻाल्हाए। मां तोसां पहिरीं ॻाल्हाइण थो घुरां। तूं घर वारनि सां ॻाल्हाए त सही, पोइ मूंखां पुछजांइ। तूं पंहिंजे माज़ीअ ते ख़ाइफ़ न थी। कुझु बि हुजे, मां उनखे कंसीडर न कंदुमि। मूं ॾिठो, उहा आतिशदान जे निकितल रख ते आङुरियुनि सोरण वारी काठीअ सां मुंहिंजो नालो लिखी रही हुई। ऐं पोइ ॿिए ॾींहं ते मां अञा घर वारनि सां ॻाल्हायो बि कोन हो त हिन जी फ़ोन अची वई। मां अॼु राति ट्रेन में काॾे वञा पई। मूंखे स्टेशन ते छॾणु न ईंदे? काॾे थी वञी? तूं अचु त ॿुधायं। मां अलाए कीअं गाॾी काहे हिन वटि पहुतुमि। हिन जे ड्राइंग रूम जो हाल अजीब हो। परियां 2 बैग ऐं बिस्तरा ॿधल पिया हुआ। हिक कुंड में हूअ वेठल हुई। संदसि अखियूं बंदि हुयूं ऐं गल आला हुआ। कमरे में हल्के आवाज़ में टेप हली रहियो हो। मां खेसि तकींदो रहियमि। मूं चप भिकूड़े छॾिया। अलाए कीअं हिन हथ वधाए टेप बंदि करे ॻल उघिया। काॾे थी वञे? मुंहिंजी निड़ी सड़णु लॻी। अलाए। हिन गोॾे ते पियल हथ वॼायो। हीउ वेठे वेठे छा थी वई? मां तोसां शादी नथी करे सघां मैदी। पर छो? मां सोफ़े ते किरी पियुमि। उहो चरी आहे छा?
केॾी महिल कहिड़ी ॻाल्हि थी करे, केॾी महिल कहिड़ी। अलाए कीअं उहा मूं ॾे ॾिसंदी रही। बाहि में पियल काठियूं टड़कणु लॻियूं। केस पियल ॻाढ़ी शाल संदसि मुंहं ते ॻाढ़ो शेड विझणु लॻी। उहा हिकदमि का अप्सरा थी वई हुई। मूं नौकिरीअ तां इस्तीफ़ा ॾिनी आहे। पर छो? पाण काल्ह हिन जी ॻाल्हि कई हुई। मां तोखे छा चवां? कहिड़ी ॻाल्हि? मां वाइड़ो थी वियुमि। उहो तोखे बि अधु चरियो कंदी। अलाए छा माइदी? मूंसां गॾु अचु। हू मूंखे आशीअ जे बेडरूम में वठी आई। हिनखे उन ॾींहुं कार वठी ॾेई त उहो ई चयो हो न त नंढनि ॿारनि जो कमु ई ज़िद करणु हूंदो आहे। मूं कंध हा में लोॾे नंढड़ीअ ॾांहुं निहारियो। उहा निंड पई हुई, घूर सुतल। त मुंहिंजे अंदर जी नंढड़ी बि रोए थी त तोखे न छॾियां, पोइ मूंखे छॾ त उनखे परचायां, न त। उहा हिकदमि वहशी थी वई। वार विकिरजी वियसि। उते ई पट ते गिलम ते वेही हिन सुॾ कंदे मूं ॾे ॾिठो। यावर मूं लाइ तोखे सही चयो हुआ याद। मां माज़ीअ में हिकु माण्हूअ सां मुहबत कई हुई, पाक चिटी बिल्कुलु तो जहिड़ी। पोइ अलाए कीअं मां उन सां बोल्डली इनवॉल्व थी वियमि। अलाए कीअं उहो सभु थी वियो। हीअ मुंहिंजी कज़न जी धीउ न आहे, मुंहिंजी धीउ आहे। उन ग़लतीअ जी सज़ा। मां सॼी दुनिया खे उन ॻाल्हि खां बेख़बर रखियो। तोखे कीअं रखां? तूं ई ॿुधाए। मां तोसां गॾु हलंदे हिनखे पंहिंजी धीउ कीअं थी चई सघां? तूं हिन लाइ मूंखे छॾ। मां मुहबतूं मारे वेंदमि, ममता न मारे सघंदमि। मूं कुझु न पुछियो। शिनेल जो कंबल परे करे आशीअ जे वारनि खे चुमे कशफ जे गलनि खे हल्को छुयमि। हीउ फ़ैसिलनि जो लम्हो हो, हिकु जुमिले जो। मूं अलाए कीअं पुछियो। ॼाणां थो मां मुंहिंजे ख़ानदान खां मां अलॻि थी न सघंदुमि ऐं हिननि में उहा ज़रूरत कान्हे जो तोखे उन सूदो क़बूलु कनि। तूं मां मिलियासीं त पोइ तूं हिनखे रुॻो आप ई थी मिलंदीअ। पोइ हीअ माउ किथां आणींदी? तयाज़ मैदी, तूं शहर जो कचो लताड़े ख़ूबसूरत इलाइक़े में घिड़ियो हुएं। न, उते त कुझु न आहे। उनखां कचो चङो आहे। छॾ गाॾीअ खे त उहो लताड़े। मुहबतनि जो शहर हूअं बि त ॿुड़ी मेल हूंदो न। पोइ खणी घिड़िया छॾ।